अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाब हाला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ जुञ, सिराब। पार्ट नंबर 33। हज़रत याकूब अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ग़म में रोई रोई अखियुनि में सफ़ेदी थी पियसि ऐं अंधो थी वियो हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भाउरनि ते गुस्सो घणेई हुअसि, पर ज़ाहिर थियणु कोन थी ॾिनई। ईअं थियो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे भाउरनि चयो त हाणे हज़रत यूसुफ जो ग़म करणु छॾे ॾे। ईअं थियो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जन चयो त आऊं उन जे कंहिं सां शिकायत कोन थो करियां। ईअं थियो। पर अल्लाह जे करम ऐं रहमत खे एतिरे क़दुरु ॼाणा थो। ईअं थियो त तव्हां कोन था ॼाणो। ए फर्ज़ंदो, वञो वञी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ जी ॻोल्हा करियो। ईअं थियो। नाउमेद न थियो। उन करे काफ़रनि खां सवाइ उन जे रहमत खां केर बि नाउमेद कोन थींदो। ईअं थियो। अज़ीज़ मिस्र हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन खे ख़त लिखियो। ईअं तुंहिंजे फर्ज़ंद हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे क़ीमत ते मूं ख़रीद कयो, पंहिंजो ग़ुलाम बनायो। ईअं थियो। तुंहिंजे ॾे पुटु बिनयामीन वटां मुंहिंजी शइ मिली, उन सबब जे करे उनखे ग़ुलामीअ में वरितो आहे। ईअं थियो। हज़रत याकूब ख़त पढ़ियो, उन ते उहो ॾाढो दुश्वार गुज़रियो। ईअं थियो। हज़रत याकूब ख़त पढ़ियो, ईअं उन ते इहो दुश्वार गुज़रियो। ईअं थियो। कासिद खे चयाईं त बीह, तोखे आऊं ख़त जो जवाबु लिखी थो ॾियां। ईअं थियो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन फरमायो, असीं उन ख़ानदान जे माण्हुनि मां न आहियूं। ईअं थियो जो असीं गुनाह कबीरा करियूं। असांजे लाइ इहो ज़ेब नथो ॾे। ईअं थियो। तोखां सुवाल थो करियां, ख़ुदा जे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं हज़रत याकूब जे कसम ॾियां थो। ईअं थियो। मूं ते अहसान कर, ख़ुदा जो तक़रब हासिलु कर, उन्हनि खे मूंखे वापसि कर। ईअं थियो। जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ख़त पढ़ियो, चुमी ॾेई अखियुनि ते रखियो। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ख़त पढ़ियो, ज़ब्त करे कोन सघियो। उथियो, मुंहुं धोई वरी आयो। ईअं थियो। पंहिंजे भाउरनि जे तरफ़ मुंहुं करे चयाईं। ईअं थियो। तव्हांखे ख़बर आहे तव्हां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उन जे भाउ सां छा कयो। ईअं थियो। जंहिं वक़्तु तव्हां जाहिल ऐं नादान हुआ। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो, शायदि तव्हां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम आहियो। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन फरमायो, आऊं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ई आहियां। ईअं थियो। ऐं हीउ मुंहिंजो भाउ बेशक ख़ुदा असां ते अहसान कयो आहे। ईअं थियो। असां ते अहसान ऐं इनाम कयो। बतहक़ीक़ जेको इंसानु परहेज़गारी करे थो, सब्र करे थो, यकीनन ख़ुदा उन्हनि जे नेकिन खे ज़ाया कोन थो करे। ईअं थियो। ऐं मुंहिंजा भाउरो, यकीनन ख़ुदा असां ते सूरत ऐं सीरत में फज़ीलत ॾिनी आहे। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, अॼु तव्हां ते को बि इल्ज़ाम न आहे। ईअं थियो। ख़ुदा तव्हांखे बख़्शे, इहो अर्रहम राहिमीन आहे। ईअं थियो। मुंहिंजो ई पहिराण खणी वञो, इहो बाबा जे अखियुनि ते रखिजो, रखंदो त अखियुनि खां ॾिसंदो। ईअं थींदो। ईअं थियो। ऐं बाबा खे ऐं सभिनी घर वारनि खे ऐं सभिनी मर्द औरतुनि ॿारनि खे हिते मूं वटि वठी अचो। ईअं थियो। जॾहिं काफ़िलो मिस्र खां रवानो थियो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन फरमायो, बतहक़ीक़ मूंखे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू पई अचे। ईअं थियो। ख़ुशख़बरी ॾियण वारा आया
पहिरां हज़रत यकूब अलैहिस्सलाम जिन खे ॾिनो अखियुनि ते रखियो त अखियुनि खां ॾिसणु लॻो ईअं ॾियो। हज़रत यकूब अलैहिस्सलाम जिन चयो त आउं तव्हांखे चवंदो हुउसि त ईअं ॾियो, ख़ुदा जे रहमत खे जेतिरे क़दुरु आउं ॼाणा थो तव्हां कोन था ॼाणो, ईअं ॾियो। सभिनी ॿारनि चयो बाबा असांजे लाइ इस्तग़फ़ार करियो, ईअं ॾियो। हज़रत यकूब अलैहिस्सलाम फरमायो हिन खां पोइ तव्हांजे लाइ पंहिंजे परवरदिगार खां इस्तग़फ़ार कंदुसि, बतहक़ीक़ इहो बख़्शण वारो, इहो बख़्श करण वारो वॾो महिरबान आहे, बतहक़ीक़ इहो बख़्श करण वारो वॾो महिरबान आहे, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जा माउ पीउ भाइर जॾहिं मिस्र आया ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे ज़िंदह ॾिठूं त अल्लाह रब्बुल आलमीन जो सजदो शुक्राने जो कयूं, ईअं ॾियो। कहत जे ज़माने में अज़ीज़ मिस्र जो इंतकाल थी वियो, ईअं ॾियो। ज़ुलेखा मोहताज थी वई, एतिरे हद ताईं जो माण्हुनि खां सुवाल कंदी हुई, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बादशाह थिया ऐं माण्हू हुनखे अज़ीज़ मिस्र चवंदा हुआ, ईअं ॾियो।